अस्सलाम वालेकुम। क़िस्सागो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। इन दुआ सां अवां जिते बि ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो। अवां सभिनी जे लाइ हमेशह जीअं मुहबत, प्यार ऐं इहा ई दुआ त आसानी जो मामिलो हुजे, सवलायूं हुजनि ऐं ज़िंदगीअ खे गुज़ारण जो जेको ढंग आहे उहो असां सभिनी खे सम्झ में अचणु घुरिजे। तव्हांजी राय खां हमेशह शुरू कंदो आहियां। कुझु महिरबानी जी राय इहा हुई त नंढियुनि ॻाल्हियुनि ते ज़ोर छो हूंदो आहे ऐं वॾियूं ॻाल्हियूं बि त माण्हू करे सघे थो। त क़िसो जेको हूंदो आहे सो हमेशह वॾो हूंदो आहे। नंढी ॻाल्हि मां हिकिड़ो वॾो क़िसो निकिरंदो आहे। ऐं जेकॾहिं गौर कयो त क़िस्सागो में उन क़िसे जी हिकिड़ी ख़ासि अहमियत हूंदी आहे, पर ज़िक्र असां नंढियुनि ॻाल्हियुनि खां करणु शुरू कंदा आहियूं। कोविड में ख़्यालु रखिबो, मास्क ज़रूरु पाइबो जेको ॿाहिरि निकिरूं था, ऐं सैनिटाइज़र बि खणनि था अॼुकल्ह माण्हू, इहो बि ठीकु थींदो। ऐं तव्हां उते गौर कंदो त तव्हांखे इहा शइ बि महसूसु थींदी त सोशल डिस्टेंसिंग जेका आहे उनजी बि पंहिंजी हिकिड़ी ख़ासि अहमियत आहे। तव्हां सां ॻाल्हायां पियो, लाइट हली वई त बहरहाल सेशन खे कट नथो करणु चाहियां, मां इन ई सूरत हाल में तव्हां सां जारी रखणु चाहियां थो। हाणे ईअं आहे त जॾहिं असां हिन सभिनी शयुनि ते गौर कयूं था त अॼु थोरो ॻाल्हाईंदासीं पंहिंजे रवैयनि ते, पंहिंजे सलूकनि ते। त आम रवाजी ज़िंदगी में असांजा सलूक छा हूंदा आहिनि, जेके एब्रप्ट हूंदा आहिनि, बेसाख़्ता हूंदा आहिनि, ऐं उन्हनि सलूकनि ते कंट्रोल करण जी ज़रूरत हूंदी आहे। ख़ातिन सां जीअं मूं तव्हांखे पहिरीं अर्ज़ु कयो हुयो त जेकॾहिं इंसानु माइंड न कजो, हीअ ज़िंदगी आहे, त असां मां केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि, केतिरा ॿार अहिड़ा आहिनि जिन खे बाक़ाइदे खाधो खाइणु सेखारिजे थो, गिरह खणणु सेखारिजे थो, 3 आङुरियुनि जो गिरह या 2 आङुरियुनि जो गिरह या 5 आङुरियुनि जो गिरह, वॉट एवर। या जेको असां फॉर्क यूज़ कंदा आहियूं, कांटो छुरी इस्तेमालु कंदा आहियूं, त असां मां केतिरा माण्हू सिखियल हूंदा आहिनि, उहो सिखियल कोन हूंदा आहिनि, ॾिसी खाईंदा आहिनि। ऐं जीअं मूं पहिरीं तव्हांखे यादि आहे त अर्ज़ु कयो त शर्मिंदा थींदा आहिनि, त जॾहिं किथे ॿाहिरि वेंदा आहिनि, किथे पार्टी वार्टी में वेंदा आहिनि, त उहो महसूसु कंदा आहिनि त उनखे उएं खाइणु नथो अचे, त ॾाढी परेशानी थींदी आहे। ऐं केतिरा त माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके खाईंदा ई कोन्हनि ॿाहिरि, उहे कोन वठंदा आहिनि खाधो, छाकाणि त उन्हनि खे इहा परेशानी थींदी आहे त असां खाईंदासीं त कीअं माण्हुनि खे नज़र ईंदासीं। त नंढियूं ॻाल्हियूं आहिनि इहे, पर उन जो इम्पैक्ट तमामु वॾो आहे। मिसाल तौरु जॾहिं माइट न खां शुरू करे थो त ज़िंदगी न में हली वञे थी। न पर तोखां त कोन थींदो, न पर करे तव्हां हा पर कयो था। हीउ थोरो सम्झिजो, हा बि कंदा आहियो, ॻाल्हि न खां कंदव। असां न छो कंदा आहियूं, असां हा छो कोन कंदा आहियूं, असां बूस्ट छो कोन कंदा आहियूं, त तोखां थी वेंदो, यू कैन डू इट मैन। माना इहा ॻाल्हि असां पहिरीं बि कई हुई। ॻाल्हि तमामु नंढी आहे। ॾिसो, 2 ई अखर आहिनि न, हा ऐं न, उलट आहे सॼो, मतिलबु हा ऐं न में फ़र्क़ु पइजी वियो, शइ ख़तमु थी वई न। उहो तालुक़ु आहे, निस्बत ई अलाए केॾांहुं हली वई, जेका पंहिंजी सोच में आई पए, लाइट अची वई, हा अची वई। ॾिसो, असां जॾहिं शहरनि में ईंदा आहियूं न, हाणे त ख़ैर दुनिया जदीद थी वई आहे, त असां में केतिरनि माण्हुनि खे इहा ख़बर न हूंदी आहे त जॾहिं वॾी सवारीअ में लहिबो आहे, बस मां लहिबो आहे ख़ासि तौर ते, या हलंदड़ का सवारी में लहिबो आहे, त रुख़ उन पासे हूंदो आहे जंहिं पासे सवारी वञे पई। हा ॾिसो था, नंढड़ी ॻाल्हि आहे। केतिरनि माण्हुनि खे धक इन करे लॻंदा आहिनि जो हू मुंहुं मोड़े हेठि लहंदा आहिनि। हाणे बस ईअं वञे पई न, हू हिकदमि लथो मुंहुं ॾांहुं की झटके सां किरी पियो, धकु लॻुसि। हुनखे कंहिं इहो कोन ॿुधायो त अलाह जा बंदा, हीअ जॾहिं लहिबो आहे तकिड़ी बस मां या सवारीअ मां, त उन रुख़ में लहिबो आहे जंहिं रुख़ में सवारी वञे पई। ॻाल्हि नंढी आहे न, इम्पैक्ट ॾिसो था केॾो वॾो आहे। असां में हिकिड़ी ॿी शइ हूंदी अथव, भले प्लीज़ माइंड न कजो, ॻाल्हियूं कंदा आहियूं पाण में असां। मिसाल तौरु को किरी पवंदो न, असां खिलंदा आहियूं, अड़े कीअं किरी पियो, किरी पियो न, बसि किरी पियो। पहिरियों इम्पैक्ट त इहो हुजणु घुरिजे त असां हुनखे उथारियूं मथे। असां केतिरा माण्हू किरंदा आहिनि त धक खां वधीक शर्मिंदगी जो शिकार थींदा आहिनि। इहो नोट करे वठिजो इहा ॻाल्हि, त शर्मिंदा थींदा आहिनि त यार कंहिं ॾिठो त कोन, पोइ कपिड़ा छॾे उथी खड़ा थींदा आहिनि। शर्मिंदगी जी कहिड़ी ॻाल्हि आहे। कही अची सघे थी बूट जे दौरान, किरी सघे थो माण्हू, धकु लॻी सघे थो, किथे बि स्लिप थी सघे थो माण्हू, अलाह माफ़ु करे, का बि शइ थी सघे थी। इन जो मतिलबु इहो आहे त असां हुन ते खिलणु शुरू कयूं, हीअ नंढी ॻाल्हि आहे, इम्पैक्ट तमामु वॾो आहे हिन जो। हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि अथव, त बेइज़ती खां वधीक तंस ॾुखियो हूंदो आहे। जेका टोक हूंदी आहे न, माण्हू बेइज़ती विसारे वेंदो आहे, विसारींदो त कोन्हे पर विसारे वेंदो आहे बनिस्बत टोक जे। जेका टोक आहे न, उहा हिकिड़ी दिलि जे शीशे ते हिकिड़ी ख़राश विझी छॾींदी आहे, हिकिड़ो क्रैक अची वेंदो आहे। माण्हू सॼी उमिरि यादि कंदो आहे त हिन माण्हू मूं ते तंस कयो हुयो ऐं फलाणो तंस कयो हुयो। हू खणी तव्हांखे माफ़ु बि करे छॾे, खिली, न का ॻाल्हि कान्हे, कुझु बि कोन्हे, पर हू जेको अंदर में जेको सीनो सुलगे थो न, जेको ॿरे थो, जेको अंदरि हिकिड़ो ॼार ठहे थो न, उहो टुटण जो कोन हूंदो आहे। उन ते वक़्त साण शयूं थींदियूं वेंदियूं आहिनि। ऐं नंढियुनि ॻाल्हियुनि जे रिएक्शन्स में, मिसाल तौरु का शइ हूंदी आहे न, का भॼी पई, हाणे जीअं गिलास भॼी पियो, का शइ किरी पई, छॾाइजी वई, माफ़ु कजो, पहिरियों जुमिलो हूंदो आहे, अंधो ई छा। इन में अंधे हुजण जी का ॻाल्हि कान्हे। ऐं मूंखे रुॻो एतिरो ॿुधाइजे त छा ईअं आहे छा त जेकॾहिं असां कंहिंखे इहो जुमिलो चई छॾियूं था, कंहिंजी इंसल्ट कयूं था असां,
उन सां उहो गिलास ठही पवंदो? जेको शइ भॼी पई, छा असां हुनजी इंसल्ट कईसीं या अधो सॼोसीं या सॼो सॼोसीं या कुझु बि चयोसीं, छा असांजी इन हरकत करण सां उहा शइ जेका ब्रेक थी आहे उहा ठही वेंदी? कोन ठहंदी न। त छा असांखे पंहिंजे पाण ते एतिरो अख़्तियार कोन्हे? असांखे एतिरी सम्झ कान थी अचे त असांखे पंहिंजी ज़बान ते, पंहिंजी सोच ते, पंहिंजे रिएक्शन्स ते कंट्रोल करणु घुरिजे। असांजो जेको रिएक्शन आहे न उहो ॿिए जे अंदर में लही वञे थो। ख़वातीन हज़रात ही तमामु अहम लाइन आहे। असांजो जेको रिएक्शन आहे न, असांजो जेको रद्द अमल आहे न, उहो ॿिए जे अंदर में लही वेंदो आहे, जाइ ठाहींदो आहे, पुसर कंदो आहे, वधंदो वेंदो आहे। जीअं काग़ज़ ते पाणी किरंदो आहे न, उहो पुसरंदो वेंदो आहे ऐं उहो पाणी पंहिंजी हद वधंदो वेंदो आहे। ईअं असांजो जेको रिएक्शन आहे न, हूंदो नंढो आहे पर आहिस्ते आहिस्ते थी उन्हनि शयुनि खे उहो वॾो करे छॾींदो आहे। देखो, ॿी अहम ॻाल्हि आहे त असांखे जेकॾहिं इहो अहसासु थिए न त असां कयूं पिया, असां ॾियूं पिया या असां सपोर्ट कयूं पिया या असांजे पारां थिए पियो, इहा सोच बि ज़िंदगी में हिकिड़ो नुक़सानकार सोच आहे। असां नथा ॾेई सघूं, असां वटि आहे कोन्हे कुझु ॾियण लाइ। जेको ॾियूं था सो कंहिंजी मार्फत ॾियूं था। अशफ़ाक़ साहिब वारी ॻाल्हि आहे त असां बि उहो ई ॾियूं था जेको ॾिनल मां ॾिनल आहे न, मतिलबु जेको असांखे मिले थो उन मां ॾियूं था न। असां वटि पंहिंजो हिकिड़ो आहे जो असां उनखे ॾियूं था। त इहा जेकॾहिं असांखे ॻाल्हि सम्झ में अची वञे त हाणे असांखे छा ॾिनल आहे, हाणे थोरो अर्ज़ु ॿुधिजो। असां इज़त ॾियूं था कंहिंखे, छाकाणि त असांखे इज़त ॾिनल आहे। तव्हां ॾिठो आहे, तव्हां ख़ैरात कंदा आहियो, तव्हां ख़ैरु सम्झंदा आहियो त तव्हां पैसनि जो ख़ैरात कंदा आहियो, तव्हां शयुनि जो ख़ैरात कंदा आहियो, तव्हां जेका शइ तव्हां वटि हूंदी आहे न तव्हां हुनजो ख़ैरात कंदा आहियो। तव्हां कॾहिं सोचियो आहे इज़त ॾियण बि दरअसल उन इज़त जो ख़ैरात आहे जेको असांखे मिलंदी आहे। इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे। असां वटि इज़त मौजूदु आहे, असांखे ॾियणु अचे थी। असां वटि अदब मौजूदु आहे, असांखे करणु अचे थो। माफ़ी सां असां वटि बेअदबी आहे, असांखे बेअदबी करणु अचे थी। थाल में जेकी कुझु हूंदो उहो ई पेश कबो न। बर्तन जंहिंसां भरियलु हूंदो उहा ई सौक़ात मिलंदी न। इज़त न ॾियण जे हिसाब सां तव्हां सां हिकिड़ो नंढिड़ो किसो शेयर कंदुसि ऐं पोइ किस्सागो में अॼोके हिन सेशन में तव्हांखां मोकिलाईंदुसि मां। हिकिड़े भेरे हिकिड़े वॾे मेडिकल कॉलेज में प्रोग्राम हुयो, फंक्शन हुयो, त उते मूंखे बि मुंहिंजे क्लास फेलोज़ घुरायो त तव्हां ईंदो ज़रूरु। मां ॾाढो बेज़ार हुयुसि पर बहरहाल मूंखे वञिणो पियो हुते। त मूं हिकिड़ी कोशिशि कई त मां उतां निकिरां ऐं जल्दी जान छॾायां ऐं मतिलबु हथ पेर जोड़े दोस्तनि खां को बहानो करे माण्हू निकिरी अचे। मूंखे सेशन्स में मज़ो न पियो आयो। ॿाहिरि ॿ टेंट हुया, हिकिड़े पासे फार्मेसी वारा हुया, उहो टेंट हुयो। हिकिड़े पासे जेको सो खाधे पीते जो टेंट हुयो, त हुननि चयो त रिफ्रेशमेंट हूंदी, उन खां पोइ वरी ॿियो सेशन शुरू थींदो। त जेका रिफ्रेशमेंट हुई त जंहिंमहिल हाणे ख़ुदा करे उहो ब्रेक थियो, जंहिंमहिल ॿाहिरि आयासीं त मूं सोचियो त ही चांहि जो हिकिड़ो कप खणां थो ऐं चुपड़ी करे किथां न किथां का कुंड मिली न त अस्सलाम वालेकुम सलाम करे मां उतां निकिरी ईंदुसि ॿाहिरि। ऐं ईअं ई थियो। मां ॾाढो सक्सेसफुल थियुसि, कामयाबु थियुसि। मूं चांहि पीती, उहो डस्टबिन में मॻो छिलियो। उन खां पोइ मां उतां जेको उतां फ्री ॿिए पासे खां हिकिड़ी जाइ अहिड़ी हुई जितां मूंखे थोरो जाइ मिली हुई, विथी मिली हुई ऐं मां उतां ॿाहिरि निकिरी आयुसि। हाणे मां निकितुसि हुन जाइ तां जिते मतिलबु कंहिंजी नज़र न पई, त मतिलबु मां महफ़िल मां निकिरी आयुसि ॿाहिरि। आई वॉज़ रिलीव्ड एंड द थॉट के आई एम गोना गो होम। मां निकिरी वेंदुसि हितां ॿाहिरि। हाणे छा थियो जो राइट साइड ते रस्तो हो ऐं रस्ते जे परियां हिकिड़ो ॿियो टेंट हो जंहिंमें फार्मेसी जूं कुझु शयूं हुयूं रखियल। माण्हू आया पिया ॿाहिरि ऐं हुतां कुझु मतिलबु कंहिं वटि ब्रोशर हो, कंहिं वटि छा हो, त अलाए छो हालांकि मूंखे तकड़ि हुई। मुंहिंजी ॻाल्हि ते ध्यानु ॾिजो, मूंखे उते वञिणो ई कोन हो पर मां उते हलियो वियुसि अंदरि। ख़ौमख़ाई बग़ैर कीअं हुनजे बसि मां हलियो वियुसि उन पासे मूव करे ऐं मूं ॾिठो त हेॾे आहे छा, ॾिसां त सही आहे छा। त अंदरि स्टॉल लॻल हुया। स्टॉल लॻल हुया न, त मुख़्तलिफ़ माण्हुनि जा स्टॉल हुया। त मां अञा ईअं हिकिड़े स्टॉल ते का शइ ॾिसां पियो न त मूंखे आवाज़ु आयो, सर सर सर। त ॾिसां त न्याणी आहे हिकिड़ी, उहा डोड़ंदी पई अचे मूं ॾे न। मूंखे फ़ख़ुरु आहे त मूं 17 साल फार्मेसी में पढ़ायो आहे। मुंहिंजा सभई शागिर्द आहिनि अल्हम्दुलिल्लाह, जेके हाणे वॾनि उहिदनि ते आहिनि, पंहिंजी पोज़ीशन्स ते आहिनि उहे। त मां ॾिसां त मूं ॾे अचे पई डोड़ंदी अची। मूंखे ॾाढो प्यार ऐं हुबकार मां हुन मूंखे पंहिंजो कयो ऐं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाणे मूं हुनखे सुञातो कोन, आई एम सॉरी। वॾी थी वई हुई उमिरि जी ऐं शायदि कंहिं ऑफ़िस में कमु करे पई ऐं मिले बि काफ़ी अर्सो थियो। पर बहरहाल मूं सम्झो त जेको हुनजो हुबकार आहे, जेको हुनजो प्यारु आहे, उहो मुंहिंजे शागिर्द जो प्यारु आहे, छाकाणि मां सभिनी पीउ आहियां, वालिद आहियां मां सभिनी जो। त हू जीअं मूं ॾे आई न त मूंखे चयईं त सर तव्हां हिते सर अची वियो, शुकुरु थियो। सर हिकिड़ो इशू आहे, उहो तव्हां जल्दी मुंहिंजो रिज़ॉल्व कयो। त मूं चयो ॿुधाए छा ॻाल्हि आहे। चईं सर हू सभिनी स्टॉल्स ते न चांहि जो बंदोबस्तु आहे ऐं सभई उते चांहि सर्व कनि था, माण्हुनि जो हुजूम उते मौजूदु आहे ऐं मुंहिंजे स्टॉल ते न जेको सो तमामु घटि माण्हू अचनि पिया। मां छाकाणि त उते फीमेल आहियां, अकेली आहियां,
ऐं अचनि बि था लंघे वञनि था, असां वटि कुझु चांहि नथो पीए। ऐं मुंहिंजे बॉस चयो आहे त मतिलबु तुंहिंजी एक्टिविटी ठीकु न आहे, माना तव्हां क्लाइंट्स जेके अचनि था से मोटी वञनि था त तव्हां ईअं कयो त बसि तव्हां मतिलबु सम्झी सघो था जेकॾहिं अॼु असांजो को सेल न थी या पब्लिक में डीलिंग न थी त तव्हां पंहिंजे पाण खे फ़ारिग़ सम्झिजो, यू विल बी फायर्ड। हाणे जुमिलो सही थो ॿुधायां मां त सभु बसि ॾाढो परेशानी आहे सर। मूं अलाह खां दुआ घुरी पए त मुंहिंजी का मदद करे। तव्हां अची सर तव्हां हलो मुंहिंजे स्टॉल ते, तव्हां चांहि पीअंदो? कोथि न साथ अखियूं भरिजनि थियूं न, यादि अचनि था लम्हा। मूं चयो हलूं था। अच्छा, मुंहिंजे मौला मूंखे बेहद नवाज़ियो आहे, तव्हांजी मोहबत मूंखे महमूद मुग़ल ठाहियो आहे, मुंहिंजे रब मूंखे ठाहियो आहे, मुंहिंजे उन मथे करम कयो आहे त मूंसां प्यारु कनि था, मुंहिंजे वेझो अचनि था माण्हू। ऐं मूं कोशिशि इहा कई आहे त हुन स्टेटस खे माण्हू घटि खां घटि इस्तेमालु करे। मां तव्हांजो भाउ आहियां, सेलिब्रिटी भली पंहिंजी जॻह ते कुझु बि हुजे। सो बहरहाल मूं उते महसूसु कयो ऐं मां जो उते वञा त इतफ़ाक़ सां जेको हुनजो बॉस हुयो न, उहो मुंहिंजो क्लास फेलो हुयो। हुन मूंखे चयो महमूद तूं? हाणे मूंखे नंढड़ी जो नालो न पियो अचे। हुन नालो वठी चयो त तूं महमूद खे किथां वठी आई आहीं? हाणे मूंखे ख़बर पई छो इहो नालो छा हो। मूं चयो यार मुंहिंजी धीउ आहे, मूं हिनखे ॾिठो, मां पाण सां मिलणु आयो आहियां, मां हिन वटि चांहि पीअणु आयो आहियां। मिलियासीं भाकुर पाए, ख़ातिन साथ 10 मिंटनि जी देरि हुई, रश लॻी वई। फोटोग्राफ्स गॾु कढाइनि पिया फ़ोटू, हुनजो चुल्हो भरिजी वियो, मतिलबु टकाटक चांहियूं पियणु लॻी। हू मुंहिंजे पासे खां बीठी हुजे, मां तारुफ़ करायां पियो हुनजो। रब कयो, अलाह कयो, इज़त ॾियारी न, मां केरु आहियां इज़त ॾियण वारो। असीं छो सोचींदा आहियूं त असीं कंहिंखे कुझु ॾियूं था। धणीअ खे हुनजी इज़त कराइणी हुई। मूंखे उतां चांहि जो पाउच उछलाराए उतां रस्तो ॾेखारियईं, मां उतां फ्री आयुसि अची वञे। छो आयुसि, छाजे लाइ आयुसि? मूंखे त कुझु बि कोन वठिणो हुयो, मूंखे त तकड़ि लॻी पई, मुंहिंजी तकड़ि ढिले थी वई, छाकाणि त मुंहिंजे रब खे हुनखे इज़त ॾियारणी हुई। बसि नंढियूं ॻाल्हियूं आहिनि। किस्सागो महिनत ख़तमु करणु चाहियां थो इन दुआ सां जिते बि जो ख़ुशि हुजो, शादी आबाद हुजो। परवरदिगार तव्हांखे दामे दरमे करमे सुखने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। का ॻाल्हि दिलि खे बुरी लॻी हुजे त मां माज़रत चाहींदुसि ऐं बशर्त हयात इंशाअल्लाह अज़ीम ईंदड़ हफ़्ते तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदुसि। इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह। अला भाई।